कपड़ा थी विया, जूता चप्पल थी विया, परफ्यूम पई आहे, बॉडी स्प्रे पई आहे, गंजू वगैरह बि उन्हनि थी विया, 4 जोड़ा बि ओके आहिनि। बाक़ी छा रहियो? शराब। शराब शराब उहो वठंदा हुआसीं ईद ते शराब। 4 आध्या सुकून सां 4 ॾींहं त बाबा निकिरणो ई न आहे। 4 आध्या उन ॾींहुं मां गोल्ड लीफ पीअंदुमि। 4 ॾींहं लाॻींदा मां गोल्ड लीफ पीअंदुमि, 2000 सीड़ाईंदुमि पैकेट ते, समझई? उन ॾींहुं मां गोल्ड लीफ पीअंदुमि। मैं जब भी कोई गोरी तितली देखता हूँ उस दिन ब्लैक डार्क विस्की पीता हूँ। पोइ मां हाणे ईद ते 4 पैकेट गोल्ड लीफ जेके 4 ॾींहं हलंदा, 4 स्ट्रिंग ब्लू, सुकून सां वेही चौकीदार जो 4 ई ॾींहं मगज़ खाईंदुमि। निकिरणो ई न आहे न बाबा, काॾे निकिरणो ई न आहे न ईद ते असांजो कहिड़ो कमु। तड़बड़ बि शाम जो कंदासीं, ॾींहं जो कपिड़ा ख़राब था थी वञनि। मंझंदि जो मुक़ाम तां थी उथिया वेठी निंड मूं सिधो मुक़ाम तां वरी मोटी अची सिधो गोतवा गोते ते फुली स्पीडेड लाउडर 9.1 जा ददके सां गाना वाना हलंदा, हरमी गानो मैं नज़र से पी रहा बस। शाम जो ॾाढो ईअं वञी गुते ते बि लटा पाए नवीं दुम नवां, इहे बड़वा लटा जेके हुन राति पातल हूंदा ईद राति, सिधो हेॾे मोटीअ जी सामान वठी सफ़ा कम वम छॾाए। हाणे बाबा माना काॾे बि न आहे वञिणो, भली खणी जंग लॻे, सुकून सां कुर्सी टिकाए वस्तीअ सां वञी तड़बड़ करे लेथड़ियूं हणी तरियूं बाथरूम में तिरकी हर होॾे वरी वापसि अची सिधो पेट ठाहे ऐं मोतबर थी पिया टिकाए नई ड्रेस हणी। पोइ त मां दुनिया जा असांजे गम ॿुधणा ईंदा आहिनि। 4 ॾींहं ॾाढो मज़बूतीअ सां मोतबर थी ऐं ईअं वॾी सलवार 10-10 मीटर पिस्टल वारा में पे घणी वरी दुनिया जा वारा चगड़े वा ईअं गोते वांगे इहो निमको पियो हूंदो न, हथ में खणी उतां ई वधी प्लेट मां खणी उतां ई उछल वात में हथ खणण जी बि ज़रूरत कहिड़ी आहे। ईअं ई चणो खणी वात में उछले ईअं रजनीकांत वांगे ऐं सुकून सां टेकाए पी सलाम अलैकुम कंदो। याद प्लानिंग माना असांजी ईद ई छोटा परिवार सुखी परिवार। छा मैं मेरी तनाई और मेरी बोटली, हम तीनों खुश, हम तुम निकितो हली वञे। भाई नशा कयूं, वरी मामूअ जो पान खाई, वात में पान हुजे कि नो बूथ कयूं, स्कूटर ते शहर में टरड़ियूं छोरियूं ताड़े मेलनारियूं, वरी वापसी घर उहो ई किने हंध ते डम, वरी ॿिए ॾींहुं उहो ई साॻियो ई सेम रूटीन। प्लानिंग सम्झी न ज़िंदगीअ जी इहा ई थी न। ईदनि हुन बड़े बुढ़नि न थी मुक़ाम तां उन्हनि खे गुल वुल उछले, उन्हनि खे माना इहो गुलाब जो पाणी वारो खुशबू सिंगराए बसि उते ई यारो यारी फारूक लेगारी निकितो हलियो आहे मुक़ाम तां। घणी हुते वेहण जी ज़रूरत न आहे, वरी इमोशनल फूल कनी क़बर मां वरी पोइ कन ते विसविसा विझणी, न पी वे न पी न पी न पी, इहे विसविसा ॿुधणा ईंदा आहिनि। कम जी ॻाल्हि बसि माना इग्नोर करण बि सिखो आहे कंहिंखे, सिधो वञी बसि कम जी ॻाल्हि कर। तोखे माना उहा आख़िरी आहे रज़ा लही जी दुआ थींदी आहे न कहिड़ी आहे, 4 कुल पढ़ी रज़ा लही आहे सलाम अलैकुम, बस ईद मिलण आयो मां वधीक मुंहिंजी जैसे जब तक जिंदा हूँ हमको जीने दो, समझी न, हमारे कान में मत मूतो, हमको जीने दो। चयूं वॾनि नंढनि खे सभिनी खे सलाम अलैकुम कयूं, सिधो आई गोते ते महे छॾ चले 4 बातल आध्या टिका दे, कलीअ में लिचकाईंदो खणण जो मज़ो ई मां मोतबर थी वञो, को टेंशन ही कोई ना, पोया खड़ी तो ये तोबया गोला हलन, मरने दे साले को, मेरे को क्या, मेरे को पीना है। निकतो हलियो जाए सुकून चौकीदार के गांडारी लतणी चले सीधा बैठ सिधो यार मत वणा दुनियादारी जा हवाला चौकीदार शराब पी पी ऐं चूतियो कंहिं चौकीदार खे। प्लानिंग ही ख़त्म माना 3-4 ॾींहं असां इहो ई रूटीन हूंदो, तंग न कजो महिरबानी करे, सम्झी वियो न। तबियत जो टटो वरी अहिड़ो लॻी वेंदो कंहिं न कंहिं नशनि में सॼो साल वरी पोइ ॻुई साउंड कढंदी ट्रीट 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 ट्रीट